अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहिल औलिया वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिसल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना वसनदना वहबीबना वतबीबना वअदीबना वहबीबना वतबीबना वअदीबना वखतीबना वनबीयना वहुज़ूरना वनबीयना वहुज़ूरना वमासूमना वमहबूबना मुहम्मदा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाहु व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम वबल्लग रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लम अदद कुल्ल मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। जिया वणई जिया वड़ई रब ठाही जाही राज जो मालिक आही। जिया वड़ई रब ठाही जाही राज जो मालिक आही। के खिपनाई के खिरोआई राज जो मालिक आई। दादियां तो सुभान अल्लाह। उन धणीअ जे दरबार में उन धणीअ जे दरबार में दौलत धारों धारे अणखुट खजाना खैर जा खाली न छड़े गुनहगार। सिराज घुर बार बार पो भी मेणो न दींदो मौत में। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह।
जिस दौर पे नाज़ा थी दुनिया, जिस दौर पे नाज़ा थी दुनिया, अब हम वो जमाना भूल गए। औरों को जगाना याद रहा, खुद होश में आना भूल गए। मुंह देख लिया आईने में, पर दाग न देखा सीने में। दिल ऐसा लगाया जीने में कि मरने को मुसलमान भूल गए। अजब फैज़ है मेरे नबी का इकबाल, अजब फैज़ है मेरे नबी का इकबाल। दुरूद उन पर पढ़ता हूँ और रहमत मुझ पर बरसती है। मेरा सोहना नबी साना वाला, मेरा सोहना नबी साना वाला, की सोहने दी मैं गल करा है उचियां माना वाला। दादियां तो सुभान काबिल सदे तराम वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ हाज़िरीन जमात, मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम मज़ीद दोस्तों भाइरों बुजुर्गों, हिकड़ी आयत अवां दोस्तन जी खिदमत आलिया में तिलावत कया, पर इन आयत में खुदा इल्म जी खान समाई। अल्लाह तबारक व तआला जे बारगाह इलाही में दुआ है, बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए। उलमा जी हाज़री, अवां जी तशरीफ़ आवरी, दोस्तन जो अचण वेहण बुधण बुधाइण, कुलाची फ़कीर साहब जो जानी माली तावन मेहनतूं कावशूं कोशिशूं रब सी पंहिंजे बारगाह इलाही में मंजूर ऐं मक़बूल फरमाए। जेका मां अवां दोस्तन जी खिदमत आलिया में आयत तिलावत कई आहे, इन आयत जे अंदर खुदा पंहिंजे राज़ी थियण जा सबब बयान कया है। ॾाढा था चओ सुभान अल्लाह। पोइ अल्लाह पाक तो इन आयत में फरमाए त मां रब तव्हां सां कीअं राज़ी थींदुमि, राहूं पियो ॾसायांव क़ुरान में। अल्लाह पाक फरमाए मुंहिंजा सोना दुनिया में ऐलान कर, जेकॾहिं चवनि था मां अल्लाह उन्हनि ॿारनि खे पंहिंजो महबूब बनायां त पोइ मुहबत रचाइनि तो मुहम्मद सां। चओ चओ सुभान अल्लाह। हिकड़ियूं रब करीम जूं अहिड़ियूं नेमतूं जो उन्हनि नेमतुनि मां मोमिन मुसलमान भी फ़ाइदो वठे पियो त काफ़र भी फ़ाइदो। आसमान खुदा पाक तव्हां असांखे छत बनाए ॾिनी आहे, या आसमान खुदा जी अज़ीम नेमत आहे। इन मां मुसलमान भी फ़ाइदो वठे पियो त काफ़र भी फ़ाइदो। ज़मीन रब पाक तव्हां असांखे विछाणो बनाए ॾिनी आहे। इन ज़मीन मां मोमिन मुसलमान फ़ाइदो वठे पियो त काफ़र भी फ़ाइदो वठे पियो। टेम ते जेकॾहिं घुर्ज सबब मींहुं वसी पए त इहो पाणी भी खुदा जी नेमत आहे। इन मां मुसलमान भी फ़ाइदो वठंदो आहे त काफ़र भी फ़ाइदो। हथ खुदा जी नेमत आहिनि, जहिड़ा ब हथ मुसलमान खे अहिड़ा ब हथ काफ़र खे। अखियूं खुदा जूं नेमतूं आहिनि, जहिड़ियूं ब अखियूं मोमिन मुसलमान खे अहिड़ियूं ब अखियूं काफ़र खे। जहिड़ा ब पेर मुसलमान खे अहिड़ा ब पेर काफ़र खे। जहिड़ा ब कन मुसलमान खे अहिड़ा ब कन काफ़र खे। जहिड़ो नक मुसलमान खे अहिड़ो नक काफ़र खे। पर ब अहिड़ियूं नेमतूं आहिनि जेके अल्लाह पाक फ़क़त मोमिन मुसलमान खे अता कयूं आहिनि। उहे कहिड़ियूं आहिनि? हिकु कलामुल्लाह, ॿियो रसूलुल्लाह। चओ सुभान अल्लाह। हिकु कलामुल्लाह, ॿियो रसूलुल्लाह। मां वादन में चवंदो आहियां मुहम्मद जो क़ुरान किताबनि जो इमाम आहे, मुहम्मद मुस्तफ़ा नबीअनि जो इमाम। ॾाढा तो सुभान अल्लाह। नबी सिंह जो किताब किताबनि जो इमाम आहे, मुहम्मद मुस्तफ़ा नबीअनि जो इमाम आहे। चओ न सुभान अल्लाह। पोइ मुंहिंजे वरड़नि जो अक़ीदो आहे, मुंहिंजे जमा जो अक़ीदो आहे त कायनात पंहिंजे जगह ते, पर महबूब मुहम्मद करीम जो को मुक़ाबिलो ही न करे सघंदो। चओ चओ सुभान अल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। पाक नबी इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा जो मकाम निरालो आहे। मां वादन में चवंदो रहंदो आहियां, नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा। हज़रत आदम नबी रब राज़ी कयो आहे। हज़रत नूह पैगंबर रब खे राज़ी कयो आहे। हज़रत मूसा कलीमुल्लाह रब खे राज़ी कयो आहे। हज़रत इस्माइल ज़बीउल्लाह रब खे राज़ी कयो आहे। हर पैगंबर रब करीम खे राज़ी
कयो पर अल्लाह तबारक व तआला पांजे मोहम्मद के फरमायो सोना घबराए ना क़यामत जे दिहाड़े एतरो तो मोहम्मद के दीदो जो मा रब सारा दी थी वींदे चओ न सुभान अल्लाह। हजरत इमाम जाफर सादिक नजर कजा फरमाईंदा ए महबूब मोहम्मद जा उम्मतियो तमा जा वक्त निराला तमा जा नसीब निराला एड़ो नबी तमा सागे मिलियो क़यामत जे ॾियारे तेसी ते रब करीम सा ठा हुई न कंदो केसी ते उम्मत जन्नत में न नींदो चाहिए सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जो तमागे मकाम समझाया अवा आलम को बदलना जहाज मैदान 1400 सहाबा मुझे मोहम्मद अरबी रे अर्ज खणी आया आका असा जो पानी भी खत्म दियो पाण उन पिया मरो असा जो सवारियों उन मरी रहियूं जेको तोसे दानन में पानी खणी आया रे साईं पानी तो खत्म दियो परेशानी जो आलम इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा दादा कलमात फरमाया अल्लाह तुझे दीन जे तबलीग जे करे मां मोहम्मद साहब अल्लाह उन जे आलम में अल्लाह पाक फरमायो मुझा सोना घबराए ना पाजे नबूवत वारियों आंगरू मुबारक इन आंगरू जो हेठ कण तू जो कम इन आंगरुन मां अल्लाह मां एडो तो पानी वहाया चो न सुभान अल्लाह अमा आलम को वाक़या बुधन्ना 1400 सहाबा मोहम्मद मुस्तफा जे नबूवत वारन आंगुरन मुबारकन मां पानी पी सेराब दिया सवारियों सेराब थी वयो अन्या पानी भरियो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जा सहाबा अर्ज खणी आया आका असा जी उन्नत पूरी थी वई सवारन पानी पीतो असा पानी पीतो सही अन्या पानी भरियो हजरत अल्लामा जौजी मौला थानवी रहमतुल्लाह अलैह पांजे किताब में लिखो जमजम जो पानी प्याले में खणिया असा जमजम जो पानी प्याले में भरेया जन्नत जो पानी प्याले में खणिया होदे कौसर जो पानी प्याले में खणिया अयूब नबी के जेको रब पानी दिनो प्याले में खणिया हजरत मूसा कलीमुल्लाह जेको उन्याय लखो मजेला रब का पानी घुरिया मूसा वारो पानी खणिया अयूब नबी वारो पानी खणिया जन्नत जो पानी खणिया जमजम जो पानी खणिया होदे कौसर जो पानी खणिया एडो आमरन मुबारक वारो मोहम्मद मुस्तफा जो पानी मुबारक पिन प्याले में भरया अल्लाह अकबर कबीरा असा जे उलमा जो अकीदो मोहम्मद मुस्तफा जे आंगुरन मुबारक वारे पानी जो मकाम मथे आ चो न सुभान अल्लाह अचो अमा के अन्या समझाया पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा तुझे मकाम तमा कुर्बान वया असा जे उलमा जो अकीदो मुझे जमात जो अकीदो मुझे वरदन जो अकीदो कायनात त पांजे जगह ते अर्श अजीम पांजे जगह ते पर जेका रोज़े पाक में मोहम्मद मुस्तफा जे जिस्म पाक सा मिट्टी लगल असा जो ईमान अकीदो कायनात त पांजे जगह ते पर अर्श अजीम का उन मिट्टी जो मकाम बाला चो न सुभान अल्लाह। मौला थानवी रहमतुल्लाह अलैह को शख्स एतराज खणी आयो मौलाना अर्श अजीम जो मकाम करे मिट्टी जो मकाम करे तमा वहाबिन पांजे किताबन में या गाल खोले बयान करिया तो जेका मिट्टी पाक मोहम्मद मुस्तफा जे जिसमें अतर सा लगलिया उन मिट्टी जो मकाम अर्श अजीम का मथे आ मौलाना काबो त ऊंची शया अल्लाह अकबर कबीरा। मौला थानवी रहमतुल्लाह अलैह फरमायो आसमान के बनाया जे रब बनाया जमीन के बनाई रब बनाई तारा के बनाया रब बनाया सूरज के बनायो जे रब बनायो जमीन खुदा जी मखलूका आसमान खुदा जी मखलूका मिट्टी खुदा जी मखलूका मोहम्मद मुस्तफा भी रब जी मखलूका इंसान जात रब जी मखलूका त मखलूका तमा मोहम्मद जो मकाम मथे आ चो न सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा। मोहम्मद मुस्तफा जो किताब यानी कुरान किताब जो इमाम मोहम्मद मुस्तफा जो नबियन जो इमाम कुरान जी हर सूरत आयत लफ्ज़न में मोहम्मद सायलवा सायलवा हर मोमिन जो तन मन में पिरी हर मोमिन जे तन मन में पिरी ओ जज्बन में मोहम्मद सायलवा सायलवा तोरे तू दिसो ज़बूर दिसो
तोरे तु ॾिसो ज़बूर ॾिसो तोड़े जे भली इंजील ॾिसो इंजील ॾिसो तन सारन जे वरकनि हरफनि जुमिलनि मतननि में मोहम्मद शायल इसराज अब्बासी छाल लिखंदो हा मान मदीने वारे जो हा प्यारे जो हर शायर जे शेरनि हरफनि कलमन में मोहम्मद शायल हाँ शायल चौन सुबहान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जी गुलामी कर भई जहान बणजी नहीं को मां बादन में चोंदो रहंदो को पैसे जो पुजारी को पैसे जे कढा को मीरन जे कढा को पीरन जे कढा अल्लाह अकबर कबीरा जे हक ता गाल चो जे वहाबी पीरन के न मञीदा दी कयूं ता हक जी गाल त भतवा छडो अल्लाह अकबर कबीरा असा वलियन के मञण वारा केड़े तो के चरे जो वहाबी वलियन के न मनीदा दी रब्बे मोहम्मद जो कसम असा नबियन जे मोजजात के मनन वारा वलियन जे करामत के मनन वारा हजरत हक बाहू रहमतुल्लाह अलैह पांजे किताब में लिखो नजर कजा एकड़ो एड़ो शख्स जेको तवा जे सामने उडरी रहो पर उन जी सीरत सूरत मोहम्मद नबी वारी न हजरत हक बाहू पांजे किताब में लिखो इनके मोतड़न सा वडी गेले गेले डंडन सा मारियो छाजे करे अल्लाह अकबर कबीरा वली उहो थींदो आहे जंहिंजी सीरत नबी वारी वली उहो थींदो आहे जंहिंजो किरदार नबी वारो वली उहो थींदो आहे जंहिंजो उथण वेहण शादी गमी कसी बगी नबी वारी अल्लाह अकबर कबीरा असां वलियन खे मञण वारा चौन सुभान अल्लाह मां बादन में चोंदो रहंदो हजरत हक बाहू रहमतुल्लाह अलैह हक बाहू नालो कियां पयो तारीख जे किताबन में मां पढ़ियो हजरत हक बाहू रहमतुल्लाह अलैह शादी नमाज पढ़ी करे हू जो जिक्र एतरो कंदा सुबह जी आदान थी विंदी अल्लाह अकबर कबीरा नालो ही पइजियो हक बाहू माना हू जो जिक्र वारो अल्लाह अल्लाह करिए तागल बनदी है नबी दा दामन फड़िए तागल बनदी है नबी दा दामन फड़िए तागल बनदी है अल्लाह हो अल्लाह हो डाडा तो सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा पैरवी कंहिंजी करणी आहे पाक नबी महबूब मोहम्मद करीम जी करणी आहे नज़र कजा मां बादन में चवंदो आहियां हर जगह ते सोनो कम न ईंदो आहे हर जगह ते पैसो कम न ईंदो आहे हर जगह ते बाल कम न ईंदो आहे हर जगह ते मिल्कियत कम न ईंदी आहे हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में लिखियो आहे नबी जे दीन जे तबलीग जे करे बयाबान जे इलाके में मुंहिंजो वञण थियो आहे अल्लाह अकबर कबीरा उठते सवारियां मानी भी खइया पानी भी खयो रस्ते ते ईंदे ईंदे मानी भी खत्म थी वई पानी भी खत्म थी उठ भी मरियो गमगीनी जे आलम में ताजब जे आलम में बीठो अर्ज़ कंदो पियो अल्लाह मुझे त कोई डोह न है अल्लाह तुझे दीन जे तबलीग जे करे दुखी घड़ी जी वई अल्लाह मानी जी जरूरत है पानी जी जरूरत है हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो पियो जमीन ते निहारिया काठी माके नजर आई खणी करे परेशानी जे आलम में जमीन के खोटींदो पियो खोटींदे हिय जो तरे में निहारिया माके गोथरी नजर आई वठी करे सटर नीमान गोथरी निकरी आई सोन जा टुकड़ा गोथरी मो निकरी आया न पानी नजर आयो न मानी नजर आई खणी करे वराए जमीन ते सटियो मार चोंदो पियो हो दुनिया वारो अज सोन त निकतो पर मुझे कम जो न पैसा त निकरी आया मुझे कम जो न अज न गोथरी मा कणक जा दाना निकरना चबारे साह बचाया जे पानी जो ढुक निकरिया इस्तेमाल कर साह बचाया पतो पयो हर टेम ते जो पैसो भी कम नहीं ईंदो आ कम ॾियण वारी ज़ात कंहिंजी आ
रब करीम जी ज़ादा अल्लाह अकबर कबीरा हजरत मूसा नबी रे को मगजी आई ए मूसा नबी असां उन मरिया रे असां दा ढोर मरिया पोखा बर्बाद थी वयूं पानी जी जरूरत आ खोल अल्लाह जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इज़िस्तस्का मूसा लिकौमिही फकुल नज़रिब बिअसाकल हजर फनफजरत मिन्हु हुस्नता असरत ऐना चौन सुभान अल्लाह हजरत मूसा नबी अर्ज़ कंदो पियो अल्लाह माके पानी दी जरूरत आ अल्लाह तबारक व तआला फरमायो मुजा मूसा कलीमुल्लाह घबराए ना हेठ त निहार जी मुजा खुदा मां हेठ त निहारियो आ बारह चूठन वारो पत्थर नजर अचई पियो अल्लाह माके अची रहियो आ रब फरमाए मुजा मूसा इन पत्थर जे मथा ढक हण तुंजो कम आ ये चूब मो मां अल्लाह बरमो पियो आए उन पत्थर के 12 कुंडा 12 चश्मा पानी मो निकरी पया जात कहंजी आ रब करीम जी ज़ादा अल्लाह अकबर कबीरा पाक नबी मुझे मोहम्मद जी सहाबियानी हजरत उम्मे सुलैम चौन सुभान अल्लाह अते उम्मे सुलैम थी फरमाए मां मोहम्मद जो कलमो पढ़ियो दुखन जा पहाड़ टुटी पिया गर्मी जी मौसम हाड़ जा डी माके कोम वारा मारींदे गर्मी जी मुंद में गर्मी जी मौसम में माखी खाराई वई माखी खाराए करे माके सालम गहले आया रस्सी सा बधो कजी जो शुक्ल थोड़ा मां बधी पईया जमीन गरम दी भी जो भन में आ जवानी में आ एडो सालम मारींदा पयन बेहोशी तारी थी वई अल्लाह जगर तुझे मोहम्मद नबी जे कलमे पढ़ जी कीमत इहा रब माके मंजूर आ अल्लाह दुखी घड़ी जी वई पानी बंद थियो अल्लाह हेठों गर्मी आ मथों गर्मी आ मारींदा पया दी खुदा तो के द इल्म अते उम्मे सुलैम दी फरमाए मां वादन में चोंदो अगे जेके मोहम्मद जो कलमो पढ़ंदा किरदार में पतो पवंदो नबी जो कलमो पढ़ियो रफ्तार में पतो पवंदो मोहम्मद जो कलमो पढ़ियो उथण में पतो पवंदो मोहम्मद जो कलमो पढ़ियो वेहण में पतो पवंदो मोहम्मद जो कलमो पढ़ियो जो कलमो त पढ़ियो शराब असामे कलमो त पढ़ियो शिरक असामे कलमो त पढ़ियो बदमाशी असामे कलमो त पढ़ियो उरियानी असामे कलमो त पढ़ियो जिन्ना असामे कलमो त पढ़ियो कूड़ असामे अल्लाह अकबर कबीरा हते उम्मे सुलैम कंहिंखे पुकारियो अरे तू पी आयो जे मां त कोन पी आयो अते उम्मे सुलैम दर्द मां दाहूं करे चोंदी पईया ज़ालिम हो तमा को मवारन माके चप्पे ते दबन ना तकलीफा दिनियो मार दिनिया अल्लाह अकबर कबीरा अज दुखी खरी में जह पानी पियायो ओ मिठे मोहम्मद जो अल्लाह आ नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर असां जो उस्ताद आ मतलब से मंजिलगाह जो मुफ्ती अली अकबर बखरानी उन जो एकड़ो वकील हिंदू दोस्त आ आज मदरसे चे मुल्सा मां सवाल खणी पर साईं उनके एड़ो त जवाब नो जो को सोन जे पानी सा लिखण जो अज भी असां जो उस्ताद बैठो आ मदरसे मंजिलगाह में पो चे सही तवा मुसलमान मां काफर चे हा तोखे कहीं पैदा क्यों मुसलमान जे घर में चे अल्लाह चे माखे कहीं पैदा क्यों चे तोखे भी अल्लाह चे मना खुदा इए पियो चाहे त तू मुसलमान सोहणो तो ठहे मां हिंदू सोहणो तो ठहा तुझे अल्लाह फैसलो कया पो छो कलमो पढ़ा अल्लाह अकबर कबीरा मां बादन में चोंदो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा दे तोरे हाज़र जा हिंदू भी इए चवंदा इन्ना वजदना आबाना
चो न सुभान अल्लाह चोंदा ए मोहम्मद असा पांजे वडन के इन मजहब ते लधो पांजे वडन जो तरीको साजे करे छड़ियो पांजे वडन जो तरीको साजे करे छड़ियो असा जे उस्ताद मोहतरम मौला मुफ्ती अली अकबर बखरानी साहब उनके जयो मां के दगाल समझा तवा वारा वडा त लुंगी बधना तू त काटन जो जोड़ो पाइनो तो वारा वडा गोड बधना तू त पैंट शर्ट इस्तेमाल करनो तो वारा वडा झूपड़न में जिंदगी गुजारे तू त बंगलन में रहंदो तो वारा वडा घोड़न जी सवारी करे तो वारा वडा गधन जी सवारी करे तू त पराडो ते घुमनो मना तू भली से दो तलबकार मना अबे जो लबादो सादो मां लबादो भलो पाया अबे जी जगह सादी मुजी जगह भली हो जे अबे जी सवारी सादी मुजी सवारी भली हो जे निभागा तो मन्नो पोंदी मजहब भी तो के भलो गोलनो पोंदो भलो जको मजहब त अल्लाह जो इस्लाम चौन सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा अजो अमा के अन्या रब करीम जे ढाई जा कुरान में सबूत दिया चाहिए सुभान अल्लाह हजरत मूसा नबी दा जरे फिरौन जो मुनादरो थियो अल्लाह अकबर कबीरा जिसके जादूगर हा उनके नबी जो कलमो नसीब थियो मां किताबन में पढ़ियो आ फिरौन ने भागे जो हाजमो इतरो टाइट हो जो हफ्ते में निभागो पेटो वेंदो उलमा तफसीर में बाकायदा लिखियो आ पर जडे मूसा नबी से मुनाजरो कई एड़ी दब पैस जो कलाक कलाक में बाथरूम दे बीठो जल दब केजी कुवत आ हां सही केजी ताकत आ अल्लाह पाक जी ताकत अल्लाह अकबर कबीरा हजरत मूसा पैगंबर कुरान बयान कंदो पियो खीफत मूसा मूसा जे दिल में खौफ पैदा थी पयो वो सवाल थींदो पियो एतराज थींदो पियो नबी त खैर खो न जंदो कुरान तो बयान फरमाए खीफत मूसा मूसा नबी जे दिल में भव पैदा थी वियो उलमा तफसीरन में लिखियो मूसा नबी गैर खो न जो हजरत मूसा नबी जे दिल जे अंदर यो खौफ थियो अल्लाह जादूगर भी आया दी वो भी लत सदीना ना गोबन जीवीनो मां भी लत सदीनो ना गोबन जीवीनो न हुनन जो कमाल न मु जो कमाल अल्लाह कोम के हिदायत किया मिलंदी अल्लाह पाक फरमाए मुजा मूसा घबराए ना तुझे लत मां एडो तो ना गो बनाए जो दन समूरन के हड़नी के खाई तबाह कंदो या जात कंजी या रब करीम जी ज़ादा जने जादूगरन मूसा नबी ते ईमान आंदो हजरत मूसा अर्ज के मुजा अल्लाह फिरौन के तू कलमे वाली दौलत नसीब न कया अल्लाह पाक फरमाए मुजा मूसा हर नबी मां खुदा जो महबूब थींदो जेके जादूगर तुझे मुकाबले में आया किरदार तोवारो बनाया तोखे दाड़िया जादूगर के दाड़िया तोखे पटको जादूगर के पटको तुझे हाथ में हासो जादूगर के हासो तोखे तस्बीह उनन के तस्बीह जेको मुझे नबी वारो अंदाज किरदार अपनाइंदो आ तमा अल्लाह उन जे करे भी राजी थी पोंदो पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद मुस्तफा वारो किरदार बना बई जहान बणजी विंदई मां किताबन में पढ़ियो मुझे मोहम्मद जो सहाबिया जिंदगी दुनिया में मरंदे मरियो पर बटन बंद न कया चाहिए सुभान अल्लाह इमाम अल अंबिया मोहम्मद मुस्तफा जा साहब गजी आया यार तुझो गरेबान बार होई खुलल हुंदो मामलो केड़ो सहाबी तो फरमाए तेरे आखिरी जिंदगी मोहम्मद मुस्तफा जा जिंदगी जा आखिरी दिहाड़ा त्रिपारी जो टाइम नमाज पढ़ी करे मोहम्मद मुस्तफा दे मां कुर्ते मुबारक निहारियो इमाम अल अंबिया मोहम्मद मुस्तफा जा बटन मां के खुलल नजर आया इमाम अल अंबिया के मोहम्मद मुस्तफा के उन कुर्ते खुलने वाले दिहाड़न का बाद में वरी मोहम्मद की ज़ियारत कोन गई जो मोहम्मद मुस्तफा दुनिया मौला डानो करे अल्लाह अकबर कबीरा इमाम अल अंबिया मोहम्मद मुस्तफा जो फरमान अल्लाह अकबर कबीरा जेको इमाम अल अंबिया मोहम्मद मुस्तफा दे जेड़े अंदाज में दसनो उन दिहाड़े उन अंदाज में उठनो पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद मुस्तफा बटन बंद न कया हाथ मां किया कया भला वो केड़ो सहाबिया जेको आजान में अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह 4 मरतबा चवंदो केड़ो आ याद आ के नालो हजरत अबू महजूरो चौन सुभान अल्लाह हजरत अबू महजूरो मुझे मोहम्मद जो सहाबिया के चवण वारे जो ए अबू महजूरा आजान में अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह 2 मरतबा यार तू तो 4 मरतबा चवंदो अल्लाह अकबर कबीरा एने कोन पियो वञा वाक्यो तमाम ड्रघो लंबो पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद मुस्तफा जी पैरवी कर बई जहान बणजी विंदई अल्लाह गवाए
अल्लाह गवाए, अल्लाह गवाए, जिंदा जोड़ कोई नहीं, जिंदा जोड़ कोई नहीं, नबियां दसा है। अल्लाह गवाए, अल्लाह गवाए, अल्लाह गवाए, अल्लाह गवाए। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहले बैत, नारे तकबीर। अब मूसा नबी जी दुखी घड़ी में मदद कहीं कई अल्लाह पाक। वो तफसीर में मुफ्ती तकी साहब लिखियो आहे जॾहिं फ़िरौन जे मथां दुखी ॻाल्हि अची वई नांग जो ॾिठे त निभागो वठी भॼण लॻो। मूसा नबी फरमायो काॾे? जे मूसा तक न कर, सोचां थो त ईमान आणींदुसि। दब पई त पोइ हा सम्झो था न भा, तव्हां असांजे मथां वेगा दुखी घड़ी अची वेंदा पोइ बासूं बासींदा आहे न आहे। वरड़ा पहाड़ ॿुधींदा न, ॿुधल हूंदो हिकिड़ो शख़्स चढ़ियो खजी ते, ॿुधो अथव न भा, चोटी ते चढ़ियो निभागो हेठि ख़बर ई कोन त मागो मंज़िल ते पहुतो आहे। चोटी ते मथे हेठि जो निहारे त रड़ करे चई अल्लाह हितों बचाए वाड़े मूं चूंडे में तुंहिंजे नाले ते ॾींदुसि। थोरो हेठि लही आयो त वरी फिरी हुजे अल्लाह फलाणी में न फलाणी। अञा हेठि लही आयो हुजे अल्लाह ॻहूं ॾींदो माए। वाकई खोटाण जॾहिं हेठि लथो अचे बाबा असां न चढ़ूं न ॾियूं, जेको चढ़े त ॾे बि हा साईं। माना दुखी घड़ी अची वेंदी आहे त पोइ असांजा इहे हाल थींदा आहिनि। अॼु अधु कयो इंशाअल्लाह पंहिंजी ज़िंदगी क़ुरान ऐं पाक नबी इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा जे फरमान मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारबी। मां वादन में दोस्तनि खे ॿुधाईंदो रहंदो आहियां। मां अव्हां खां पुछां थो तव्हां असांखे खाराइण वारी ज़ात कंहिंजी आहे? अल्लाह से कुरान में तो फरमाया अल्लाहुल्लज़ी खलक़कुम सुम्मा रज़क़कुम, बनायो भी मां थमाव त खारण जो ज़िम्मो भी मां अल्लाह जो। अचो रब करीम जे दरवाजे ते। अज़ीज़ दोस्तों, दुनिया जे अंदर जेकॾहिं कंहिंजी जगह कमरे में लाइट हली वेंदी आहे, ऊंधारो थी वेंदो आहे, अज़ीज़ दोस्तों कब्र वारे ऊंधारी में रोशनी कम ईंदी त हीअ क़ुरान वारी था। रोज़ानो कब्र पुकारींदी आहे, रोज़ानो कब्र पुकारींदी आहे। फयक़ूल अइन बैतुत तुराब, मां मिट्टी जो घर आहियां। बैतुल वहद, मां अकेलाई जो घर आहियां। बैतुल गुरब, मां ओपरो घर आहियां। अज़ीज़ दोस्तों, इन ओपरे मिट्टी वारे घर में जेकॾहिं कम अचण वारी हस्ती आहे त उहो अल्लाह जो क़ुरान। मां वादन में चवंदो आहे ही जोहान ज़मीन जे मिसाल आहे, इंसान पोख जे मिसाल आहे। हे ज़मीन आहे, कल्ह असांजा वरड़ा मालिक आहे, अॼु जवान वञी क़बरुनि में सुता। अॼु अज़ीज़ दोस्तों, तव्हां असां हिन जा वारिस आहियूं, सुभाणे तव्हां असां बि वेंदासीं, वरी असांजा पोया। ज़मीन साॻी आहे, वक़्तु साॻो आहे, ज़मानो साॻो आहे, बंगलो साॻो आहे, पर जवान न रहिया। तव्हां असांखे बि अज़ीज़ दोस्तों ही जहान छॾिणो आहे, पर अकुलमंद इंसान उहा जेको मौत जी तयारी करे। अल्लाह से कुरान में तो फरमाए वला तंस नसीबक मिन दुनिया, आखिरत वारो हिस्सो मां खुदा तव्हां जो दुनिया में रखियो आहे। उहो कहिड़ो आहे? हां बा, वो आखिरत की तैयारी। सफर आखिरी थई अदा कर कमाई, इजो प्यारा थी दई हिता अलविदाई। सफर आखिरी थे अदा कर कमाए। अज अद क्यों इंशाअल्लाह हक जे आलम जो साथ दींदासीं। असां पंहिंजी ज़िंदगी ईअं गुज़ारींदासीं जे अल्लाह पाक कुरान में हुकुम फरमायो। मूंखे बि किथे जलसो आहे, पहुचणो आहे, जेको मां ॻाल्हायो तव्हां ॿुधो। रब करीम पंहिंजे बारगाह इलाही में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। अल्लाह वाट उहा वठाए, चारो उहो वठाए जंहिंमें रब बि राज़ी, उनजो हबीब बि राज़ी। जेको मां ॻाल्हायो तव्हां ॿुधो। अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अरे माली न दे गाली, अरे माली न दे गाली, हमने बिगाड़ा है क्या तेरा, ये चमन है सैर करने का, न घर तेरा न घर मेरा। हिन भलारी जुए मां व्या के लाल लॾे, न पोढ़ पते न जवानीअ ते, न सॼे न जॾे, सिराज मौत पियो सॾे। आख़िर राही राह जा, वमा अलैना इल्लल बलाग।